जय झूलेलाल। सिंधी पकवान दिवस मनायो वियो त विश्व में सिंधी दाल पकवान दिवस 11 अप्रैल जो हर घर में मनायो वियो, जंहिंजो उद्देश्य सिंधी व्यंजननि खे बढ़ावो ॾियणु ऐं समाज खे नई पीढ़ीअ खे व्यंजननि जी जानकारी ॾियणु आहे। छो त सिंधी हमेशह सां ई लज़ीज़ व्यंजननि खे नाश्ते में पसंदि कंदा आहिनि ऐं दाल पकवान हिकु अहिड़ी डिश आहे जेको अॼुकल्ह आसानीअ सां बाज़ारुनि में उपलब्ध हूंदो आहे। खाने में ॾाढो लज़ीज़ हूंदो आहे। पकवाननि खे कुझु ॾींहं ठाहे करे रखी बि सघंदा आहियूं। सफ़र जे दौरान बि अक्सर माण्हू पकवान खणी वेंदा आहिनि। बिलासपुर में बि इनखे वॾे उत्साह सां गॾु मनायो वियो, जंहिंजो सवादु न केवल सिंधी परिवार बल्कि बिलासपुर जा महापौर रामचरण यादव बि वरितो त सिंधी संस्कृतीअ जे अंतर्गत कई त्योहार मल्हाया वेंदा आहिनि, जंहिंमें मिठे ऐं नमकीन जो विशेष महत्व हूंदो आहे ऐं अॼु न केवल शहर बल्कि विश्व में हिकु उत्सव जे रूप में दाल पकवान दिवस मनायो वियो। जय झूलेलाल।